अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां हाज़िर थियो आहियां पंहिंजी आत्मकथा जी क़िस्त नंबर 13 पढ़ण जे लाइ। ऐं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जो मुसलसल तव्हां इहे क़िस्तूं ॾिसंदा पिया अचो। जिन दोस्तनि पहिरीं खां क़िस्तूं न ॾिठियूं आहिनि उहे मुंहिंजो चैनल खोले उन में पहिरीं खां वठी 12 ताईं जूं क़िस्तूं ॾिसी सघनि था। ऐं जिन दोस्तनि अञा ताईं चैनल सब्सक्राइब न कयो आहे उहे महिरबानी करे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट कनि ऐं शेयर कनि त जीअं हुननि खे मुंहिंजनि ईंदड़ क़िस्तुनि ऐं ईंदड़ वीडियोज़ जे बारे में ॼाण पवंदी रहे। हीअ वीडियो तव्हां मुकमिल ॾिसिजो जो मां हिन में असांजे अदबी दोस्तनि जा जेके हिकु मज़ेदार वाक़िया थिया लाहौर में उन्हनि जे बारे में मूं बयानु कयो आहे। त हीअ क़िस्त मुंहिंजे वणजारे जी डायरी जी उन सफ़र जे बारे में आहे जेको 1999 में असां सिंधी अदबी संगत कराची पारां दोस्त लाहौर में वञी हिकु क़ौमी कॉन्फ्रेंस अटेंड कई हुई जंहिंमें सॼी दुनिया जा सॼे पाकिस्तान जा अदीब शरीक थिया हुआ। त मां उहा क़िस्त पढ़ां थो। उन रेल जा पड़ाॾा मुंहिंजे रूह जे पस मंज़र में गूंजनि था जेका 1989 में कराचीअ खां लाहौर वञी रही हुई, जिते क़ौमी कॉन्फ्रेंस में शिरकत करण लाइ सिंधी अदबी संगत जो जथो गॾु हो। हिन रेल जे हिक ई गाॾे में मूं सां गॾु मुंहिंजा दिलि घुरिया दोस्त हुआ, जिन में फ़क़ीर मोहम्मद लाशारी, शाह मोहम्मद पीरज़ादो, अतिया दाऊद, रऊफ़ निज़ामाणी ऐं फैज़ सूमरो क़ाबिल ज़िक्र आहिनि। फ़क़ीर जूं बहादुरीअ वारियूं ॻाल्हियूं ऐं संदसि बहादुरीअ वारो चहिरो संदसि अदबी ऐं सहाफ़ती ज़ौक़ सां यादुनि जा मेड़ खणी अचे थो। मूंखे रेलगाॾी में थियल कचहरीअ जा समूरा मुकालबा यादि न आहिनि, पर इहो यादि आहे त शाह मोहम्मद घटि ॻाल्हाईंदो आहे ऐं मुरकंदो घणो आहे। तंहिं करे फ़क़ीर मोहम्मद उनखे चयो, तूं मूंखे हमेशह माखीअ जियां लॻंदो आहीं। शाह मोहम्मद जी शख़्सियत अॻिते हली तमामु शानाइती निकिती ऐं संदसि दोस्ती ज़िंदगीअ जे केतिरनि पहलुअनि में तमामु सुहिणा रंग पैदा कया। कॉन्फ्रेंस जे दौरान अलाहदाद ॿोहियो पिणु हो जेको असां सां गॾु उते कॉन्फ्रेंस में मौजूदु हो ऐं कई निशिस्तुनि में असीं तक़रीरुनि खे छॾे घुमण फिरण निकिरी वेंदा हुआसीं। आऊं, शाह मोहम्मद, अतिया ऐं फैज़ सूमरो अक्सर निकिरी वेंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं फैज़ सूमरो ऐं अतिया त कॾहिं कॾहिं कीअं असां ईअं निकिरी वेंदा हुआसीं, कॾहिं आऊं ऐं अतिया, कॾहिं शाह मोहम्मद आऊं अतिया त कॾहिं फैज़ सूमरो ऐं अतिया ईअं निकिरी वेंदा हुआसीं। हिकु दफ़े फैज़ सूमरो ऐं अतिया वापसि अची रहिया हुआ पिंडाल जे तरफ़ जिते कॉन्फ्रेंस हली रही हुई त अलाहदाद ॿोहियो पिणु उते मौजूदु हो ऐं जॾहिं हुननि खे ईंदे ॾिसाईं त हुन चयो त इहे ॿई पोइ शादी छो नथा कनि। त इहो जेको जुमिलो हो, इहा ॻाल्हि अतिया जे साम्हूं हुन चई ऐं अतिया हुन ते तमामु घणो रद्दअमल ज़ाहिर कयो ऐं रद्दअमल ज़ाहिर करण जी ॻाल्हि बि हुई। हीउ को रोमन ममलकत जो ज़मानो थोरी हो जो बादशाहत जे दौरान ग़ुलामीअ जा तसवर गहराई सां दुनिया में मौजूदु हुआ। हीअ तरक़ी पसंद अदब जी हिकु कड़ी हुई ऐं असां तरक़ी पसंद अदीब हुआसीं ऐं अहिड़े क़िस्म जा जुमिला त वॾेरा पंहिंजे ख़ानदाननि में चवंदा आहिनि। जेकॾहिं कंहिं छोकिरीअ खे कंहिं छोकिरे सां ॻाल्हाईंदा ॾिसंदा आहिनि त हू सम्झंदा आहिनि त बसि हू हाणे परणूं कंदा। बहरहाल ॿोहियो साहब पंहिंजी इन ग़ुलामीअ वारी सोच जो इज़हार कयो ऐं पोइ चयाईं त मूं भोॻ कयो। यादि रहे त इंसानु जेके भोॻ कंदो आहे उहे बि मुआशिरे जे ओसर ऐं संदसि शख़्सियत मां निकिरी निर्वार थींदा आहिनि। वॾेरकी सोच जा भोॻ बि वॾेरनि जहिड़ा थियनि था ऐं वॾेरनि जी खिल भोॻ जो हिसो थी वञनि था। अतिया जी गर्मी कुझु कलाक रही ऐं उन वाक़िए खे मां बि न विसारे सघियो आहियां। इन ई दौरान असांजी दोस्तीअ जो इज़ाफ़ो थियो ऐं फ़क़ीर सां जेके हिलाल जे दफ़्तर में मुलाक़ातियूं थींदियूं हुयूं उहे हर ख़मीस ते वरी हिकु महफ़िल में तब्दील थी वेंदियूं हुयूं। असां उतां वरी गॾु निकिरंदा हुआसीं ऐं वरी किथे वञी वेंदा हुआसीं ऐं कचहरियूं कंदा हुआसीं।
फ़क़ीर मोहम्मद मुंहिंजो एतिरो दिलि घुरियो दोस्त हो जो आउं पंहिंजे इश्क जा समूरा किस्सा हुन सां कंदो हुउसि। हिकु वक़्तु हू जॾहिं मूं पंहिंजी मङणी टोड़े छॾी हुई, तॾहिं मूंखे बाबा वारनि चयो हो त असीं तोखे घर में नथा रखी सघूं। मां कराचीअ मां KPTE में नौकिरी कंदो हुउसि, पर सिदर जे कंहिं होटल में अची रहियो हुउसि। 3 ॾींहंनि जी रिहाइश खां पोइ फ़क़ीर उते आयो ऐं चयाईं, तव्हां टपड़ खणो ऐं मुंहिंजे घर हलो। असांजो हिकु दोस्त असांखे साम्हूं वारो घरु ॾेई वियो आहे, तूं उते रही सघीं थो। मां जॾहिं पहिरें दफ़ा फ़क़ीर जे घर पहुतुसि त जेको पसियमि सो बयानु करणु मुश्किल आहे। हीउ हमराह हिकु कमरे वारे घर में रहंदो हो जंहिंजे बाथरूम में कड़ो लॻल कोन हो। हीउ उहो ज़मानो हो जॾहिं फ़क़ीर जागो लाइ जिदोजहद करे रहियो हो। रोज़ मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलंदो हो, जिन में ख़ासि तौर ते डॉक्टर सुलेमान शेख, ग़ुलाम क़ादिर पलीजो, रसूल बख़्श पलीजो, सिराज ऐं ॿिया कामोरा शामिल हूंदा हुआ, जिन जा सभिनी जा नाला मूंखे यादि न आहिनि, छाकाणि जो फ़क़ीर पहिरीं अवामी आवाज़ जो एडिटर थियो। जीअं मूं पहिरीं बयानु कयो त अवामी आवाज़ जो तसवुरु फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ ॾिनो, पोइ बाद में अदीबनि जी सॼी जेका लिस्ट आहे उहा सभु उन्हनि में शामिलु थी ऐं उनजो जेको फिनांस हो सो इमदाद ओढे वठो। पर अवामी आवाज़ जे इन सफ़र जे दौरान ई हुनखे पंहिंजी अख़बार खोलण जो शौक़ु थियो ऐं उहा अख़बार पोइ बाद में जागो जी सूरत में जेको आहे साम्हूं आई ऐं उहो जेको जागो जे खे पैदा करण जो या उनखे इस्टेब्लिश करण जो जेको दौरु हो, उन दौर में आउं फ़क़ीर मोहम्मद लाशारी सां मिंट गॾु हूंदो हुउसि ऐं उनजी जिदोजहद खे मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, जेको मां मुख़्तसिर तौर ते बयानु कंदो रहंदुसि। फ़क़ीर उस्ताद जी हैसियत में कराची आयो ऐं सहाफ़त में संदसि दाख़िल थियण जो सबबु संदसि इंतिहाई तख़लीक़ी सलाहियतूं हुयूं, जेके संदसि जीअ खे झिझोड़ींदियूं रहंदियूं हुयूं। सिंध जे माण्हुनि सां जेका ज़ोरावरी थिए थी, उन जो इज़हार संदसि एडिटोरियल्स में ज़ाहिर थियणु लॻो। जॾहिं हू अवामी आवाज़ जो एडिटर थियो, मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात त हुन सां सिंध सुजाग जे एडिटर हुजण जे हैसियत में थी हुई, पर हू हिकु अहिड़े शख़्सियत जो मालिक हो जो मुसलसल उन सां ज़िंदगी गुज़ारण ते दिलि चवंदी हुई। अवामी आवाज़ जो दौरु संदसि पहिरियों अॻिते क़दम हो। कंहिं वक़्त में हिलाल पाकिस्तान खां सवाइ का बि अख़बार न हुई ऐं अवामी आवाज़ शायदि पहिरीं प्राइवेट अख़बार हुई जंहिंजो तसवुरु फ़क़ीर उन्हनि जे मालिकनि खे ॾिनो हो। अवामी आवाज़ जे मालिकनि सां संदसि मुलाज़मत वारी हैसियत हुई, पर संदसि तबियत में जेका उणितण हुई सा खेसि जागो जी तरफ़ वठी वई। जागो में कुझु माण्हुनि हिसो वरितो, ख़ासि तौर ते ग़ुलाम क़ादिर पलीजे जो फ़क़ीर जे गुज़ारे वञण खां पोइ उन जी मालिकी संदसि हवाले कई वई, छाकाणि जो उन में घणा शेयर ग़ुलाम क़ादिर पलीजे जा हुआ। जागो जॾहिं वजूद में आई त फ़क़ीर जी मक़बूलियत जे करे त बज़ाहिर बहितरीन अख़बार सम्झी वेंदी हुई, पर सर्कुलेशन ते नज़र रखण वारी प्रोफेशन्स खे उन में न जे बराबरि हैसियत हुई। फ़क़ीर सियासत ते नज़र रखंदे एडिटोरियल ते ज़्यादा ध्यानु ॾींदो हो, बाक़ी सर्कुलेशन जो ॾांहुं त हुनखे न हूंदो हो, छाकाणि जो उन जे लाइ त हिकिड़ा ॿिया प्रोफेशनल्स घुरिजनि था ऐं ॿई कम हू हिकु ई वक़्तु नथे करे सघियो। बहरहाल नुमाइंदनि खे पघार सही टाइम ते कान मिलंदी हुई, इन जे करे नुमाइंदा जेके आहिनि से जॾहिं उते जॾहिं मुक़ररु थींदा हुआ त नुमाइंदनि खे हार पाराया वेंदा हुआ। सिंधी सहाफ़त में ऐं शायदि उर्दू सहाफ़त में बि दुनिया सॼीअ में, ऐं जॾहिं मां हिते लंडन में आयो आहियां, जॾहिं पाकिस्तान जे चैनल्स जा रिपोर्टर्स हिते मूंखे मिलंदा आहिनि ऐं असां को प्रोग्राम कराईंदा आहियूं त पाकिस्तान जा जेके रिपोर्टर्स आहिनि उहे उते उन फंक्शन खे रिपोर्ट करण जे लाइ कुझु न कुझु ओगड़ कंदा आहिनि। ऐं मूं जॾहिं हिकिड़े रिपोर्टर खां पुछियो त साईं तव्हांखे पघार घणो थो मिले, जियो न्यूज़ जो हुजे या समाज TV जो हुजे या दुनिया TV जो हुजे, त हुन चयो त साईं असांखे पघार कोन मिलंदो आहे, हीअ असांजी एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी आहे। माना हुननि जो कमु को ॿियो हूंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल हू
बिल्डर आहे या हू को दुकानु हलाए थो, मगर गॾोगॾु रिपोर्टर बि आहे। बिल्कुलु ईअं ई सिंधी अख़बारुनि में बि ईअं हूंदो हो त जेकॾहिं हाला में या बानसैदाबाद में या कंबर में या कंहिं ॻोठ में कंहिं नुमाइंदे खे जागो जी नुमाइंदगी मिलंदी हुई त उन नुमाइंदगीअ ते माण्हू उनखे हार पाराईंदा हुआ। यानी करप्शन जो इहो जेको तसवुरु आहे उहो तमामु घणी लेवल ताईं महसूसु कजे थो ऐं तमामु घणी लेवल ताईं फैलियलु आहे। सो बहरहाल हिकु ॾींहुं सहाफ़त जी बदनवानीअ ते ॻाल्हाईंदे मूं फ़क़ीर खे चयो त बदनवानी जो सहाफ़त में आख़िर केसि ताईं जेको आहे गुज़ार थींदो रहंदो। हुन चयो त इनखे असां जल्दी तब्दील नथा करे सघूं, का बि शइ जल्दी तब्दील नथी थी सघे ऐं अख़बारुनि वटि एतिरा रिसोर्सिस कोन्हनि जो हू नुमाइंदनि खे पघार ॾेई सघनि। हू त रुॻो बसि रिपोर्ट ई वठी सघनि था, तंहिंजे करे नुमाइंदनि खे पघारूं ॾियणु हुननि जे हथ में न आहिनि ऐं उन्हनि नुमाइंदनि जूं ख़बरूं बि हू ओड़े ई नमूने सां हलाइनि था जहिड़े नमूने सां हू पेश कनि था। माना जेकॾहिं ॻोठनि जा नुमाइंदा कंहिं SHO वटि वञनि था या कंहिं स्कूल जे हेड टीचर वटि वञनि था ऐं उन्हनि खे चवनि था त तुंहिंजी जेका बदनवानी आहे उहा असां अख़बार में ॾींदासीं, उन जे बदिले में तूं असांखे कमीशन ॾे, त इहा जेका बदनवानी आहे उहा उतां खां शुरू थिए थी ऐं अख़बारुनि ताईं ऐं सॼे माहौल में, यानी पाकिस्तान जे सॼे माहौल में उहा जिंबिजी वई आहे। छो जो हेड टीचर या SHO या इवन सिविल जज इन ॻाल्हि ते मजबूर आहे त हू उन सां इहो वाइदो करे त हा ठीकु आहे यार, आउं तोखे कुझु का तुंहिंजी मदद करियां थो, तूं महिरबानी करे मुंहिंजी ख़बर न हलाइजांइ। छो जो जेकॾहिं ख़बर हली वई त पोइ उहा हुनजी बदनामीअ जो बाहिस बणिजंदी। ऐं जेको अख़बार जो एडिटर आहे, यानी सब एडिटर, जंहिं टेबल ते आउं वेहंदो हुउसि, उहो जेॾीमहिल नुमाइंदे जी ख़बर फ़ोन ते ॿुधे थो ऐं उहा ख़बर ॿुधी हू उन अख़बार में हलाए थो त हू ओॾीमहिल महसूसु करे थो त हीअ त ब्लैकमेलिंग वारी ख़बर आहे, पर हुनखे उहा हलाइणी पए थी छाकाणि जो जेकॾहिं तव्हां न हलाईंदव त उहो जेको नुमाइंदो आहे उहो तव्हांजी नौकिरी छॾे वेंदो, तव्हांखे रिपोर्टिंग कोन कंदो, छो जो हू त मुफ़्त में पियो करे। त इहा सॼी जेका जदवल आहे या सॼो इहो जेको साइकिल आहे, इहो सॼो साइकिल जेको आहे उहो तमामु वॾी बदनवानीअ ते बीठल आहे। पर बहरहाल अहिड़ी येलो जर्नलिज़म यूरोप ऐं अमेरिका में बि आहे ऐं उते वरी हिकु ॿी सूरत में आहे, त उन जे बारे में बि आउं बयानु कंदुसि करे। मां अवामी आवाज़ में बि सब एडिटर हुयुसि, जागो में बि सब एडिटर तौरु रहियुसि। फ़क़ीर सां दोस्ती तमामु घणी गहरी हुई, पर पघार न मिलण जे करे जागो जी नौकिरी छॾे वियुसि। इहो हाल हिन वक़्तु ताईं अख़बारुनि जो आहे जो हू पघारूं खाई वञनि था। इवन उर्दूअ जे TV चैनल्स ते बि मूं ॿुधो आहे त हू नुमाइंदनि जूं पघारूं खाई वञनि था। सब एडिटर्स जूं 3 महीना पघार नथा ॾियनि ऐं हू किथे अपील नथा करे सघनि त हू वीचारा ईअं छॾे वञनि था। बहरहाल जागो छॾण जो मूंखे अफ़सोस थियो ऐं सहाफ़त छॾण जो या सहाफ़त खे अॻियां वधाइण जो ॿियो को मूंखे शौक़ु न हो। मां सिर्फ़ु पंहिंजी तइलीम हासिलु करण लाइ, इल्मु हासिलु करण लाइ सहाफ़त कंदो हुउसि। अदरवाइज़ सुबुह जो आउं KPT में ऑफिसर हुउसि ऐं शाम जो उते जागो में कमु कंदो हुउसि। मगर अफ़सोस इहो ज़रूरु थियो त लाशारी साहब सां हिकिड़ी अणबणत या हिकिड़ी गैर पसंदीदगीअ जो माहौल पैदा थी वियो ऐं हुनखे इन ॻाल्हि जी परवाह कोन हुई त अमीर अबड़ो जेकॾहिं पघार जे करे छॾे थो वञे त हू छा थो करे सघे। असां हमेशह गॾिजी राति जो मानी खाईंदा हुआसीं ऐं हिक ॿिए जे महबूबाउनि खे यादि कंदा हुआसीं ऐं वरी इहो हाल अहिवाल ओरींदा हुआसीं। समुंड खेसि तमामु घणो पसंदि हो ऐं उन्हनि जे लहरुनि में अक्सर गुम थी वेंदो हो। असां समुंड ते बि कई दफ़ा पंध वास्ते घुमंदा रहियासीं जो ॿिन्ही जूं महबूबाऊं जुदा जो थी वियूं हुयूं। सिंध संदसि घर वारनि में नुसरत लाशारी, अम्मा, सारंग, रचना ऐं तख़लीक़ उन्हनि सां तमामु घणा वेझा तहलकात रहिया आहिनि जो लाशारी साहब सां दोस्ती न पर मोहबत जो तालुक़ु हो।
खेनि शाबाश हुजे जो इंतिहाई ग़रीब हालतुनि में मूं जहिड़े आशिक़ खे घर में रहां आहियां। जॾहिं घर खां जुदा थियल हुयुसि त ॿियो केरु त घर मां मूंसां कोन ॻाल्हाईंदो हो, सिर्फ़ु बाबा ई फ़ोन ते ॻाल्हाईंदो हो या वरी आउं खेसि फ़ोन कंदो हुउसि। आउं घर मां ॿाहिरि इन करे निकितो हुउसि जो मुंहिंजी ॻोठ में कंहिं छोकिरी सां मङणी थियल हुई ऐं मां शहर में हिकु ॿी औरत सां इश्क में मुब्तला थी वियो हुउसि, जंहिंजे करे घरवारनि मूंखे चयो त तूं हाणे हिते नथो रही सघीं। ऐं पोइ आउं कराचीअ में अची कंहिं होटल में रहियल हुयुसि। बहरहाल जॾहिं मूंखे लाशारी साहब पंहिंजे घर वठी वियो त मूंखे यादि आहे त आउं उतां सिर्फ़ु इनसिक्योरिटीअ जे कैफ़ियत में बाबा सां फ़ोन ते ॻाल्हाईंदो हुउसि ऐं उन फ़ोन जो ख़र्चु तमामु वॾो हूंदो हो ऐं लाशारी साहब मूंखे अची फ़ोन जे मथां कॾहिं कॾहिं बीहंदो हो ऐं चवंदो हो त अदा हीअ चोरीअ वारी फ़ोन कान्हे, हिन खे तव्हां इस्तेमालु न करियो, हिन जो असांखे बिल ॾियणो पए थो। बहरहाल संदसि मौत मूं लाइ ईअं हो जीअं पंहिंजी पहिरीं घरवारी यास्मीन जो मौत थियो हो। ॿिन्ही सां आउं हिकु जेतिरो प्यारु कंदो हुउसि ऐं ॿिन्ही जो मौत लाॻीतो थियो। सिर्फ़ु 6 महीननि जो फ़र्क़ु हो। मूं ज़िंदगी तमामु घणनि दोस्तनि खे चाहियो आहे ऐं ज़िंदगीअ में मूं केतिरनि ई दोस्तनि खे विञायो बि आहे, जिन जे विञाइण जे करे मूंखे सख़्तु अफ़सोस थिए थो ऐं उन्हनि जी अणहूंद को बि ख़ाल, उहो ख़ाल जेका उन्हनि जी अणहूंद पैदा कयो हो, उहो कॾहिं भरिजी न सघियो आहे ऐं न कॾहिं भरिजी सघंदो। त हीअ मूं मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॿुधाई पंहिंजी कराची संगत जी उन टूर जे बारे में ऐं फ़क़ीरमंद लाशारी सां मुंहिंजी मोहबत जे बारे में। वरी मिलंदासीं हिकु ॿी किस्त में।